अस्सलाम वालेकुम दोस्तों जी त अॼु अंब जी छांव हेठां वेठा आहियूं ऐं सोचियोसीं त अॼु दोस्तनि खे कुझु शइरो शाइरी ॿुधायूं। उन हिसाब सां अॼु मां उस्ताद बुखारी जी शइरो शाइरी खणी आयो आहियां। मूंखे यकीन आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। अगरि पसंदि अचे त मूंखे कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो, तव्हांजी महिरबानी थींदी। ऐं उन सां गॾु मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। जीअं त अॼु अंब जी छांव हेठां वेठा आहियूं, उन सां गॾु अॼु मां तव्हांखे शइरो शाइरी ॿुधायां थो। पखियुनि जूं ॿोलियूं बि अची रहियूं आहिनि ऐं मां तव्हांखे उस्ताद बुखारी जी जेको आहे पंहिंजो शाइरी ॿुधायां थो। ज़बरदस्त शाइरी आहे, मूंखे यकीन आहे तव्हांखे पसंदि ईंदी। अचो त ॿुधूं उस्ताद बुखारी जी शाइरी। उस्ताद बुखारी चए थो, ए कासिद वञी यार खे चओ, का नाज़ुक घड़ी बीमारी जी आहे। जहिड़ो हाल ॾिसी तहिड़ो पेश कजां, तोखे कसम परवरदिगार जी आहे। हिला करे हकीम थकिया, सदा आज़ार जी आहे। कहिड़ो इलाज उस्ताद करे, जंहिंखे तलब तुंहिंजे दीदार जी आहे। ऐं उन सां गॾु वरी ॿी बि आहे उस्ताद बुखारी जी शाइरी आहे। उस्ताद बुखारी चए थो त वरी ॿी शाइरी में चए थो, जे वयुस मरी रोए जाए न तूं, तुरबत जी तरफ़ अच जाए न तूं। गुल ताज़ा के रख जाए न तूं, कुल कलमा के पढ़ जाए न तूं। ऐं सुॾकी सॾ कजाए न तूं, तूं सॾ कंदीअ मां उथी पवंदुसि ऐं महशर सम्झी जी पवंदुसि। संगत ही ज़बरदस्त उस्ताद बुखारी जी शाइरी आहे, तमामु सुठी शाइरी आहे, तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। इहा मां तव्हांखे जेकी ॿुधाई आहे, इन सां गॾु वरी मां ॿी वीडियो में तव्हांखे ज़रूरु उस्ताद बुखारी या ॿिए कंहिं शहर जी शाइरी ज़रूरु ॿुधाईंदुसि। उन सां गॾु तव्हां मुंहिंजे वीडियोनि खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। अॼु हीअ आहे ॾिसो अंब जे वण जी छांव हेठां वेठा आहियूं असां। बहितरीनु मौसम आहे, ॾखिण जूं हवाऊं हली रहियूं आहिनि, तव्हां दोस्तनि जूं दुआऊं आहिनि। दोस्तो मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, तव्हांजी महिरबानी थींदी। महिरबानी।